असां नंढड़ी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई है। इन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराइण जो मतिलबु अवां जे साम्हूं अची वियो त कराची जेका असीं सम्झूं था त सिंध आहे ऐं उन कराची में अॼु जेका दहशतगर्दी आहे उन दहशतगर्दी में वाज़े तौर ते हिकिड़ा ग्रुप जेको अवामी नेशनल पार्टी ऐं MQM ॿई नस्ली तरह सां सिंध सां उन्हनि जो को तालुक़ु कोन्हे, उहे ॿई धुरियूं गॾिजी करे सिंध में ऐं ख़ुसूसी तौर ते कराची में जेका तबाही बर्बादी आंदी आहे उन जे ख़िलाफ़ु असांजी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी आहे त जीअं कराची में रहंदड़ सिंध जूं क़ौम परस्त धुरियूं सियासी माण्हू साञावंद माण्हू असीं सभु सोच वीचार करियूं त आया इन कराची में जिते 2 करोड़ माण्हू रहनि था उन कराची में सवेर मुंहिंजे हिकिड़े साथी चयो त हिकिड़े एंकर पर्सन जेको आहे सो चेयरपर्सन चयो त तव्हां त कराची में नज़र ई नथा अचो। इहो तमामु घणी हद ताईं दुरुस्त आहे, पर उनजे पस मंज़र ते असांखे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। अॼु जेका कराची जिते 2 करोड़ माण्हू रहनि था 1947 में सिर्फ़ु 4.5 लख सिंधी माण्हू हिते रहंदा हुआ। निज सिंधी माण्हुनि जो कराची हो। हिते पाणी सां रोज़ानो रोड रस्ता धोपवा हुआ। विरले सालाने सदियुनि में को माण्हू क़तल थींदो हो। हिते रत जी रांदि कान थींदी हुई, पर 47 खां पोइ जीअं ई पाकिस्तान ठहियो त हिंदुस्तान मां जेका लोध हिते आई ऐं उन खां पोइ 71 में वरी बांग्लादेश ठहियो, उतां वरी बंगालियुनि ऐं बिहारियुनि जेका लोध आई उहो लखनि जी तइदाद में आया। वरी अफ़गानिस्तान में जीअं इनकलाब आयो ऐं अफ़गानिस्तान मां भाॼो कड़ जेके भॼी अची हिते पहुता उन्हनि जी लोध आई, उहा लोध हिते लखनि जी तइदाद में थी वई। ऐं उन खां पोइ 80 जे ज़माने में जनरल जॉर्ज डिक्टेटर जेको वॾो आमिर हो त हिते हिकिड़े नसुर परस्त तंज़ीम खे MQM खे मुनज़म कयो। उनखे मुनज़म करे सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु उन कातकुआड़ा खयां ऐं पोइ सॼे साउथ एशिया मां, हिंदुस्तान मां, बर्मा मां, बंगाल मां, बिहार मां जिथां जिथां बि इन ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू आया पे उन्हनि सभिनी खे MQM मुनज़म कयो। वॾियूं वॾियूं आबादियूं ठहियूं, मूसा कॉलोनी ठही, बिहार कॉलोनी ठही, तमामु वॾा वॾा इलाइक़ा। तव्हां इब्राहिम हैदरी वेंदो त रुगो बंगाली नज़र ईंदा। अॼु बंगाली चवंदा असीं कराची में 50 लख आहियूं ऐं असांजे उन्हनि पंहिंजी पार्टी ठाहे वरिती आहे। हू वोट जे हक़ जे लाइ ऐं सीटुनि लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। उन्हनि समूरनि उर्दू ॻाल्हाईंदड़ धारियुनि खे MQM मुनज़म कयो। अफ़गानिस्तान मां जेके अफ़गानी आया ऐं सूबे सरहद मां जेके रहज़न पठान आया उन्हनि सभिनी बिशनी गुंडनि ऐं बदमाशनि खे अवामी नेशनल पार्टी गॾु कयो। उहे सभु कातिल रहज़न ऐं जेको आहे सो लैंड माफ़िया, ड्रग माफ़िया ऐं असले जी जेका माफ़िया हुई सभिनी खे अवामी नेशनल पार्टी मुनज़म कयो। ऐं पोइ जॾहिं ताक़तवर थिया त सभिनी जी मजबूरी थी त सगारियूं पार्टियूं हुजणु घुरिजनि। उन पास सगारियूं पार्टियूं जुड़ी वियूं, हिकिड़ी अवामी नेशनल पार्टी, हिकिड़ी MQM। अॼु जे दौर में MQM आलमी लेवल जी माफ़िया आहे। तमामु ॿियूं इलाही सारियूं पस मंज़र ते दोस्तनि ॻाल्हायो आहे ऐं टू द पॉइंट ऐं पर्टिकुलर APC जिते थिए थी उन ते थो ॻाल्हायां त MQM आलमी माफ़िया जो हिसो थी वई आहे। ऐं असां बिल्कुलु इहो इल्ज़ाम था हणूं त MQM अमेरिका जी CIA, MQM इंडिया जी RA ऐं MQM इसराइल जी जेका आहे एजेंसी मूसाद उन जी जेको आहे सो दलाली कंदे हिते कराची में सॼे कोस्टल हाईवे ते हिकिड़े अलॻि स्टेट ठाहिण जी कोशिशि करे थी पई। ऐं हू हिकिड़े रिथाबंदी तहत हुनजो नालो मुतहदा क़ौमी मूवमेंट आहे। हुनखे मथां चोगो हिकिड़ो ॿियो आहे, अंदरि में हुन वटि इब्लीस आहे। कंहिं बि तरीक़े सां हू मोमिन कोन्हनि के। हू सॼे कराची में सिंधी माण्हुनि जा रस्ता रोकण जे लाइ हुननि असेंबलियुनि में बिल पास कराया। हुननि सिंधी शागिर्दनि जूं दाख़िलाऊं हिते ख़तमु करायूं। हुननि हिते जेको आहे सो त फैक्ट्रियुनि में सिंधी माण्हुनि जो रोज़गार बंदि कराए छॾियो। हुननि मल्टीनेशनल कॉर्पोरेशन में सिंधी माण्हुनि जा दरवाज़ा बंदि कराए छॾिया त जंहिंजे पीउ जो डोमिसाइल हितां जो न आहे उहो हिते रोज़गार न कंदो। असीं चऊं था त MQM 47 में आई आहे। सिंध जो माण्हू सदियुनि खां, हज़ारे सालनि खां कराची जो मालिक आहे। MQM छा कंहिंजे पीउ खे ताक़त बि न आहे जो कराची में सिंधी माण्हू जो रोज़गार बंदिश विझी सघे। अहिड़े तरीक़े सां हू प्लानिंग सां, ताक़त ऐं सघ सां ऐं हर हुकूमत में हुजे थी। दहशतगर्द कोन्हे। MQM ऐं अवामी नेशनल पार्टी हाणे फाशिस्ट तंज़ीमूं आहिनि। फाशिस्ट उहा तंज़ीम हूंदी आहे जिते इख़्तिलाफ़ राय जो राइट न हुजे, जिते जमूरियत न हुजे, जिते जेको आहे दहशतगर्दी उन्हनि जी जेको आहे सो ॿोली हुजे। उन करे जनरल ज़ियाउल हक़ जी दौर में बि हुजनि था
जनरल मुशर्रफ जे दौर में भी हुजनि था, नवाज शरीफ जे दौर में भी हुजनि था, पीपल्स पार्टी जे दौर में भी हुजनि था। हर दौर में हू इक़्तिदार जो हिसो बणजनि था ऐं पोइ क़त्लेआम कनि था, लुटमार कनि था, वसीलनि ते कब्ज़ो कनि था ऐं पोइ पंहिंजो पाण खे निर्वार करे अलॻि बीहण जी कोशिशि कनि था। अॼोकी जेका टारगेट किलिंग आहे उहा टारगेट किलिंग में ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा खे ऐं रहमान मलिक खे ॿिए पासे न ॻोल्हणु खपे। इन्हनि ॿिन्ही माण्हुनि खे लालू खेत में 90 लाइन ज़ेरिया नाज़िमाबाद न्यू कराची इन्हनि इलाइक़े मलीर ऐं खोखरा पार में वञनि त उन्हनि खे खोड़ सारा जेको आहे सो दहशतगर्द कातिल ऐं राज़ मिली वेंदा। उन्हनि खे सोराब ॻोठ में ऐं जेको आहे सो क़ाइदाबाद जे पठाणनि जे बस्तियुनि में ऐं जेको आहे सो बनारस चौरंगी में वञणु खपे त उन्हनि खे दहशतगर्द मिली वेंदा। असां वॾा ख़ुशनसीब आहियूं, असीं तारीख़ जी उहा अज़ीम क़ौम आहियूं जो कॾहिं बि तालिबानाइज़ेशन में जेके हज़ारे लखे दहशतगर्द कातिल मारिया विया हुजनि या गिरफ़्तार करे अमेरिका जे हवाले कया विया हुजनि, उन्हनि समूरनि लखनि दहशतगर्द कातिलनि में हिकिड़ो बि सिंधी कोन्हे। असीं सभु सिंधी पुरअमन माण्हू आहियूं। इहा असांजी तारीख़ आहे ऐं असीं सम्झूं था त ही माण्हू ग़लतफ़हमी जो शिकार आहिनि। ही माण्हू सम्झनि था त असीं MQM ताक़तवर थी विया आहियूं, 1 लख हथियार आहिनि, असां वटि जदीद हथियार आहिनि, असां वटि जेको आहे सो ख़ालिद चैम्बर जहिड़ा माण्हू आहिनि, असांजा कनकट्टा आहिनि, असांजा फलाणा आहिनि, दहशतगर्द आहिनि, फारूक दादा आहिनि, ही करे विझंदा, ही करे विझंदा। ही विसारे वेठा आहिनि त सॼी तारीख़ में वॾा वॾा फने खान हिते सिंध में आया, उन्हनि कब्ज़ो कयो, अरगून हुआ, तुर्ख़वान हुआ ऐं नादर शाह हुआ। जेके जेके हिते आया उन्हनि खे ज़िलत नसीब थिए। अॼु उन्हनि जे क़बरुनि ते माण्हू थुकूं था हणनि, उन ते लानत ऐं मलामत जो वसकारो आहे। सिंधी क़ौम ज़िंदा आहे, सिंध ते सिंधी माण्हुनि जी हुक्मरानी आहे। उन करे असीं सम्झूं था त ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ऐं रहमान मलिक खे इन्हनि इलाइक़नि में दहशतगर्दनि खे ॻोल्हणु खपे। मुफ़ाहमत जी ॻाल्हि थी आहे। पीपल्स पार्टी जेका सिंध जी वॾे में वॾी पार्टी आहे, पीपल्स पार्टी जी बदकिस्मती आहे त हू पाण चोर ऐं फुर कंदड़ माण्हू आहिनि। उन करे दहशतगर्द ऐं कातिलनि जी ॻीची में हथ विझण जे बजाए रुगो बहाना पिया ॻोल्हनि, रुगो हेॾां होॾां पिया ॾिसनि। असल में हुननि खे हर सूरत में इहे जेके ॿई इतिहादी आहिनि उन्हनि खे इक़्तिदार खां अलॻि करण जी ज़रूरत आहे। छाकाणि जो हिन में को शक कोन्हे त कराची में दहशतगर्दी जी शुरूआति MQM कई, ॿोरी में बंदि लाश उन्हनि ॾिना, माण्हुनि खे सोराख़ जेके ड्रिल मशीन सां सोराख़ तारीख़ में सिंध जी तारीख़ में इहो न थियो आहे, उहो MQM कया। माण्हुनि जा गभा करे गटर लाइनुनि में उछलाइण, इहो MQM जो रवायत विधी। सिंधी माण्हुनि जी इहा तारीख़ कान्हे। सिंधी माण्हुनि जी तारीख़ हीअ आहे त दुश्मनी में जेकर असीं माण्हू पंहिंजो मारे बि विझंदा आहियूं त उनखे गेले छांव में उछलींदा आहियूं त मरी पियो आहे, पंहिंजो आहे, वरी बि छांव में हुजणु घुरिजे। असांजी तारीख़ इहा आहे। पर इन्हनि लोफरनि जी तारीख़ इहा आहे त इंसान खे मारियो, मासूम जानियूं ज़ाया करियो, उनखे गभा करे गटर लाइनुनि में उछलाए छॾियो। उन करे मुफ़ाहमत जे नाले में हीअ जेका सरकार हले पई, इहा सरकार न हली सघंदी। जेकर हलंदी त अमन अमान कोन थींदो। रोज़ानो 15-20 माण्हू रोज़ मरंदा, कातिलनि जी ॻीची में हथ कोन था पवनि। MQM जेका आहे उहा मारे बि थी, वरी रोए बि थी, क़तल बि करे थी, वरी दाऊं बि करे थी। ऐं पीपल्स पार्टी छाकाणि जो चोर पार्टी आहे, हू इक़्तिदार में मज़ा वेठी माणे, उहा डिफेंड करण जी पोज़ीशन में न आहे, पंहिंजो दिफ़ा सही नथी करे सघे पई। उन करे आउं चवां थो तरक़ी पसंद पार्टी जो ई मौक़िफ़ आहे ऐं मूंसां ई सभु साथी मुतफ़िक़ थींदा त धारियुनि खे सिंध में तनज़ीम साज़ी करण जो असीं हक़ न ॾियूं ऐं असीं मुतालबो करियूं त 54 खां पोइ आयल जेके बि धारिया आहिनि उहो फौरी तौर ते कराची ऐं सॼी सिंध जेके आहिनि ख़ाली करे वठनि।